तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। टंडजाम में पीपल्स पार्टी जा 5 जलसा रिथियल तैयारियूं मुकमल, जियालन जो जोश उरूज ते पहुची वियो आहे। तालुके हैदराबाद जे बहराड़ी वारनि 5 इलाइक़नि में अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। हाजी सावण खान गोपांग जलसे जूं तैयारियूं थी रहियूं आहिनि। जियालन जो वॾो अंग पहुचणु शुरू थी वियो आहे। पीपल्स पार्टी अॻवान ऐं PS एकड़ ते उम्मीदवार शर्जील इनाम मेमण जलसनि खे ख़िताब कंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडजाम में पीपल्स पार्टी जा 5 जलसा रिथियल आहिनि। तैयारियूं मुकमल थी वियूं आहिनि, जॾहिं त जियालन जो जोश उरूज ते पहुची वियो आहे। तालुके हैदराबाद जे बहराड़ी वारनि 5 इलाइक़नि में अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। अव्हां खे ॿुधायूं त हाजी सावण खान गोपांग में जलसे जूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। जियालन जो वॾो अंग पहुचणु शुरू थी वियो आहे। पीपल्स पार्टी अॻवान ऐं PS एकड़ ते उम्मीदवार शर्जील इनाम मेमण जलसनि खे ख़िताब कंदो। टंडजाम में पीपल्स पार्टी जा 5 जलसा रिथियल आहिनि। तैयारियूं मुकमल कई वयूं आहिनि। जियालन जो जोश उरूज ते पहुची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर जुनैद अली भट्टी। जी जुनैद, छा तफ़सील आहिनि, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी टंडोजाम में अवामी पावर शो जो सिलसिलो जारी करे छॾियो आहे। PS एकड़ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तालुके हैदराबाद बहराड़ी में हिक ई ॾींहं में 5 जलसनि, जंहिंमें हाजी सावण खान गोपान, मूसा कटियाण, चुखी, हुसैन खान ठोड़ो ॾेठा ते अवामी ताक़त जो मुज़ाहिरो करे रही आहे। हाजी खान गोपांग में जलसे जो तैयारियूं मुकमल थी वयूं आहिनि, जॾहिं अॻवान ऐं PS एकड़ जे उम्मीदवार शर्जील इनाम मेमण जलसनि खे ख़िताब कंदो। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त जियालन जो वॾो अंग जलसनि खां अंदरि पहुचणु शुरू थी वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी जुनैद अली अपडेट करण लाइ।